For the formal proceeding of today's glorious evening, I request Mohammad Sadiq of first year pre-living to please come forward and recite a few verses from the Holy Book of Almighty Allah. بسم الله الرحمن الرحيم أرأيت الذي يكذب بالدين فذلك الذي يدعو اليتيم ولا يحض على طعام المسكين فويل للمصلين الذين هم عن صلاتهم ساهون الذين هم يراءون ويمنعون الماعون صدق الله العلي العظيم. Jazakallah. For the recitation of Naat Sharif, I request Sohail Ahmed of class first year pre-medical to please come forward and recite Naat Sharif. या अर्श मुअल्ला बना
को रब ने बुला या बेसाया है लेकिन तो जब पर है आप कसा या मोहल्ला बना मोहल्ला दीद को रब ने बुलाया अशर तलकना सज गई है मिलाद की महफिल क्या है खूब नजारा देखो देखो मस्ती में डूबा है आलम सारा ढूंढ रही है आपकी रहमत बख्शिश का बहाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना Gentlemen, we will rise to our feet with the beginning of the national anthem of Pakistan. And who had never to himself has said, "This is my home, my native land." With these words, I invite the leader of today's program, Professor Muhammad Irfan Kalodo Shah, to please come forward and present his welcome speech to the guests. मेहरबानी साईं गुजरात चंद्रभाई शाह साहब सबका पेट इंतहाई शुक्रगुजार आहियां साईं अब्दुल खालिद वगर साहब जो डिप्टी सुप्रिटेंडेंट ऑफ दी दादू जे इंतहाई शॉर्ट नोटिस ते जेको आहे सो इन प्रोग्राम जे लाइ असांखे वक़्तु ॾिनो पंहिंजी रवायत आहे सिंधी समाज जी असांजी सोसाइटी त ईंदड़ महिमान खे नज़र रखियो थो ईंदा आहियूं इहो आहे त हिकिड़ो फॉर्मेलिटी पर इहो महसूसु कराईंदो आहे त असां वटि जेके महिमान थी अचनि था उहे असांजे लाइ केतिरा अज़ीम आहिनि ऐं असांजे लाइ केतिरा मोहतबर ऐं असांजा प्यारा आहिनि मां गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर यामी जमाली साहब खे त असांजे आयल महिमान साईं अब्दुल खालिद वगर साहब खे नज़र जो तोहफ़ो ॾींदा प्रोग्राम की निस्बत से प्रोग्राम की नोयत से पहली बार जो प्रोग्राम आए बेच की रस्म आए प्रोग्राम में स्पेशली वगर साहब के इन्वाइट करने जो
मक़सद बि इहो ई हुयो। उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू में फ्री कोर्स प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं। साईं को असांखे शिकायत हूंदी त साईं तव्हां असांखे नथा घुरायो, त उन हवाले सां टेवीह मार्च जो प्रोग्राम हुयो ऐं उन हवाले सां मां पंहिंजो सॼी टीम जो बि शुक्रगुज़ार आहियां। हिते शॉर्ट नोटिस ते मूंखे सॼो प्रोग्राम अरेंज करे ॾिनो। इहा वॾी बदकिस्मती आहे हिन मुल्क जी त जेके में कोटी ॾियारा आहिनि, मज़हबी ॾियारा आहिनि, जॾहिं सेलिब्रेशन जो टाइम ऐं वक़्तु अचे थो तइलीमी इदारनि जे अंदरि मोकल करे था छॾनि। इहो बि बैड बबल पियो असांजो। मां गुज़ारिश कंदुसि साईं काज़ी सिकंदर साहब खे, साईं रेडियस में बि जेको ऑफिसर रही चुका आहे, उन फॉर्मेलिटीज़ खे सम्झे बि थो त पाकिस्तान जो जेको क़ौमी झंडो आहे उहो ॿिए जेको आहे सो साईं DSP साहब, साईं बदल साहब खे जेको आहे सो बेहतर वधीक डिटेल जेको आहे साईं सिकंदर साहब खां पोइ बुनियादी तौर ते जेके बि प्रोग्राम असां कराईंदा आहियूं तइलीमी इदारनि जे अंदरि जेको मक़सदु हूंदो आहे, उहो मक़सदु जेको गोल हूंदो आहे उहो इहो त ॿारनि खे रोशनास कराइजे, उन्हनि खे एडवोकेसी ॾिजे। 23 मार्च ते छा थियो, छाजे करे थियो, या हिकु गॾियल तौर ते हिंदुस्तान में मुस्लमान ऐं हिंदू इंडिया में क़ौमूं मज़हबी तौर रहण में उन्हनि खे छो ज़रूरत पई अलॻि अलॻि ग्रुप करिणी, या छो ज़रूरत पई त असीं मुस्लमान अलॻि छाजे करे? यकीनन हुन ते रोशनी साईं विझंदो। समाजी तौर ते, सियासी तौर ते ऐं मज़हबी तौर ते मुस्लमान जेको आहे सो अलॻि क़ौम आहिनि। असांजो मज़हबी रस्मूं, असांजो सियासी समाजी जेके रस्मूं आहिनि उहे यकीनन हिंदुस्तान में रहंदड़ जेके हिंदू क़ौम हुयूं तंहिंखां यकसर अलॻि ऐं जेको आहे सो पटरी वांगुरु हुयूं त ॿई पाण खे किथे मैच न पियूं कनि। त उन सभिनी शयुनि खे आज़ादाना तौर ते गॾियल हिंदुस्तान हुयो, उन में मुस्लमाननि खे कोई पूरा राइट्स कोन हुया। उन जे करे मुस्लमाननि जी जेकी जिदोजहद हली आहे त चवनि था साईं मोहम्मद बिन कासिम खां वठी जेको आहे पाकिस्तान जो वजूद जेको आहे सो या उन जो हिकिड़ो तसवर उहो पैदा थियो त हिन खिते जे अंदरि मुस्लमान अक्सरियत में हुया। थोरे जो हिंदू सां लश्करी तौर ते वधीक हुया, पर पोइ मुस्लमाननि जी वॾी अक्सरियत हुई। त उन हवाले सां यकीनन मुस्लमाननि जेको ख़्वाबु ॾिठो ऐं उन में जेको आहे सो उन ख़्वाब खे जेको आहे तामीर करण लाइ 23 मार्च ते जेको आहे करारदाद पेश कई। बुनियादी मक़सदु हुयो त असीं मुस्लमान अलॻि वतन जी घुर कयूं था, त सियासी समाजी तौर ते असांजो रसूमात, असांजी जेके ज़िंदगी जा मामलात आहिनि उहे डिफरेंट आहिनि। इन करे असांखे अलॻि वतन खपे। जेकॾहिं असांखे अलॻि वतन न मिलिया तव्हां यकीन सम्झो जेको हिंदुस्तान जे अंदरि जेको मुस्लमान जो जेको हीअं हशर थिए थो, उते सूरत हाल इहा आहे त मुस्लमाननि खे उते कम कोन जी इजाज़त न आहे। हू वॾे गोश्त उते नथा खाइनि। ख़ुदा न ख़ासा किथे मुस्लमान जे घर में गऊ जो गोश्त या अहिड़े क़िस्म जी काई रत या जेको आहे सो खल हुनजी ॾिठी थी वञे त इंतिहा पसंदि हिंदू जेके आहिनि उहे टोले जी सूरत में घर जे मथां हमलो था कनि, उन्हनि खे मारनि था, उन्हनि खे शहीद था कनि, उन्हनि औरतुनि नियाणियुनि खे ॿार कढी सरेआम उनजी अस्पताली था कनि, उन्हनि खे क़त्ल पियो थो वञे। ऐं हिंदुस्तान जे कानून में या उतां जी जेकी पुलिस आहे या उतां जो जेको सिस्टम आहे उहो एॾो त उनखे तहफ़ुज़ थो ॾिए त उते जेके हज़ार मुस्लमान जा हिकु ॾींहुं क़त्ल थियनि था, सॼे नियाणियुनि खे अस्पताली थी थी वञे या उन्हनि खे लाशनि में रखे रोड ते साड़ियो थो वञे, त उनजो जेको आहे सो ज़ात फरियाद थो थिए। इहो हिंदुस्तान जो जेको आहे सो नेगेटिव रुख आहे। उनजी मज़हबी इंतिहा पसंदी जो, उनजी सियासत ऐं समाजी इंतिहा पसंदी जो आहे त हू पाण खां सवाइ कंहिंखे क़बूल करण लाइ तयारु न आहे। हीअ असांखे शुकुरु करणु खपे। असांखे अलाह साईं अहिड़ो मुल्क नसीब कयो आहे जिते असां आज़ादाना तौर ते ज़िंदगी गुज़ारे सघूं था। असां वटि बिना मज़हब जे मतबे ते असां वटि शियो, देवबंदी, सुन्नी, अहले हदीस जो मुख़्तलिफ़ मक़सद ऐं फिक्र जा जेके बि इस्लाम सां ताल्लुक़ रखण फिरका सुकून जी ज़िंदगी गुज़ारे सघनि था। हिन मुल्क जे अंदरि अगरि कॾहिं बि का दहशतगर्दी थी आहे त यकीनन उन में हिंदुस्तान जो हथ हूंदो आहे ऐं हिंदुस्तान जे हथ खां सवाइ मुल्क जे अंदरि दहशतगर्दी नामुमकिन आहे। त हुन हमेशह इहो चयो आहे त पाकिस्तान खे स्टेबलाइज़ करण में मुल्क जे अंदरि जेको आहे अहिड़ा हालात पैदा कनि पाकिस्तान कॾहिं बि तरक़ी न करे सघे। यकीनन ही मुल्क असांजे लाइ वॾी नेमत आहे ऐं स्पेशली शागिर्दनि जे लाइ जो आहे त अव्हां खे पढ़ण जा जेके
में दरिया मिलता या लेकिन समुद्र मिलत उसने करे मिलत में जो हवा के अलग अलग ग्रुप मिलता हवा ने अलग अलग पहली की हिदायत के अंदर जितना पढ़ी सकोगा असानी पहली हिदायत के अंदर हिंदू मुसलमान ईसाई सिख सब पर पढ़ी सकता ये हमारा शुक्र करता हूँ जैसे असि गले हिंदुस्तान में रहूँगा तो असि मुसलमान रहे तो तरक्की कर सकूँगा मैं नवर उनकी सोच करे जाए पड़ी मुसलमान एक तो करते हैं जब मुसलमान के पास हो ऑफिसर कर नियर हिंदुस्तान की जरूरत आए मुसलमान के बना पर जो शहरी समझ हुआ है उनके मारे घट तस्वर कर हुआ है तही मुल्क असा सभी के जो मिलो है वफा की बड़ी नेमत है इन्हें नेमत जो हमेशा शुक्र अदा कर कबे इन्हें प्यार के सेलिब्रेट करने जो बुनियादी मकसद हुआ है तमाम की तारीख ॿुधाई वई तो तमाम तारीख के अंदर तमाम मुसलमान ने केतरी कुर्बान ॾिनी केतरा माण्हू असांजा शहीद थिया केतरी औरतूं असांजा ॿार भेनरूं उन्हनि में हिजरत जे टाइम ते पाकिस्तान में आहिनि हिंदुस्तान बॉर्डर क्रॉस करने केतरी औरतूं सां समझदारी जी केतरनि जो पासो लॻते जिगर में फसिया विया केतरनि जा पीअर फसिया विया पंहिंजा पुट फसिया विया हिकिड़ो वॾो तससुल आहे पाकिस्तान में हासिल करण लाइ जंहिंमें मुसलमान वॾी कुर्बानी ॾिनी यकीनन उन्हें सभी कुर्बानी के जज्बत में भी असल बाबा का मैं खामोश नहीं रहा हूं खामोश रहो अपन तो था यो बेटा यो स्टैंड अप ताऊ तो हां लेकिन जवाब बाहर आ सकता ये प्रोग्राम हमारी एडवोकेसी लाया आई हमेशा यही कहानी चल रहा है सारी नसीहत कर माना दिल ते दिमाग के सब घट कर दिया माण्हू खे उम्र में इतने उम्र में काम शुरू था इतने उम्र में नसीहत करनी बुरी लगती पर एक किस्म जा के प्रोग्राम था जो एडवोकेसी पर्पस लाया जो तजरे तवा के विषय पढ़ो तो इधर नसीहत नहीं पहुंचाई लेकिन हियर शे तवा न सकदो ऐं उहे शयूं खे तव्हां अपनाईंदो रहे तव्हांजे ज़हन में दिल दिमाग़ में तव्हांजे नॉलेज में न ईंदी त यकीनन तव्हां पंहिंजी ईंदड़ नस्ल ताईं न पहुचाईंदो ऐं पढ़ण जो भई सिखण जो मक़सदु इहो हूंदो आहे त उहा एजुकेशन आहे उहा तससुल हले असां जेको नंढे वॾे पढ़ी आयासीं उहो साॻियो असांखे तव्हांखे हिते जेके उस्ताद तव्हांजे क्लास में कंदा हू जेको पढ़ी आया उहो तव्हांखे था ॾियनि लेकिन उस्ताद तव्हांखे न ॾींदो तव्हां ख़ाली तव्हां हथ लाइ ॾियो त तव्हां जॾहिं इदारे जे अंदरि अचो था त मां हमेशह एक्सपेक्ट कंदो आहियां त तव्हांजे अंदरि में संजीदगी हुजणु खपे चर्चा भोग मस्ती मज़ाक पंहिंजी ज़िंदगी जो हिसो आहे इहो असां बि कंदा तव्हांखे करणु खपे ऐं तव्हां पंहिंजे एज मां गुज़र ॾाढी थी या शइ कमु सॼे तव्हां कंदो पर प्रोग्राम जी नोयत जे हिसाब सां प्रोग्राम जे जेको स्ट्रक्चर हूंदो आहे उन हिसाब सां माण्हू संजीदा रहणु ज़रूरी हूंदो आहे मस्जिद में बि माण्हू टाइम में थो मयत जे भरिसां ते माण्हू वॾा जेका टाइम नथो ॾेई सघे इहो दुनियावी उसूल आहे उन्हनि ते अमल करण सां तव्हां सभिनी जो वॾनि कंदा आहियो मां तव्हां सभिनी दोस्त जो भई ख़ालिद साहब जो जंहिं पास शुक्रगुज़ार आहियां ऐं पंहिंजी सॼी सारी टीम जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं तमामु शार्प नोटिस ते असांखे हीउ प्रोग्राम करे ॾिनो इन नारे सां गॾु आऊं इजाज़त पाकिस्तान Thank you so much, sir. Yes, it is true that Pakistan is a gift for Muslims, and it is also a gift for those who are not Muslims living in Pakistan. Qaid Azam Muhammad Jinnah, while speaking to the crowd, said that I do not take the right decision, but I take decision and make it right. So this is how the Pakistan is made, and it has been clear that the demand of Pakistan is justifiable today. For the speech of today's program, I would ask Arsalan Ahmad, our class first year pre-medical, to please come over the stage. इथे आए असां दरमियान मेहमान ऐं असांजा टीचर साहिबान ऐं प्यारा दोस्तो अस्सलाम वालेकुम। जीअं त असां सभिनी खे ख़बर आहे त अॼु असां जेको बि सेलिब्रेट करे रहिया आहियूं
इहो तक़रीबन 82 साल पहिरियां उन अज़ीम ॾींहं जी यादि ॾियारींदो आहे जॾहिं ॾखिण एशिया जे मुस्लमाननि पंहिंजे ग़ुलामी जे ज़ंजीरनि मां आज़ाद थियण लाइ हिकु वॾो क़दम खयो। बरे सगीर में जॾहिं पहिरियों इंसान मुसलमान थियो त उहो हिकु क़ौम मां निकिरी ॿिए क़ौम जो फर्ज़ थी वियो ऐं बरे सगीर में तॾहिं ॿ क़ौमूं वजूद में अची वियूं, हिकिड़ी हिंदू हुई ऐं ॿी मुसलमान। हिंदू ऐं मुसलमाननि जे अलॻि क़ौमियत जो तसवुर मुताद पाकिस्तान ऐं क़यामत पाकिस्तान जो मुतहरिक हुयो ऐं इहो तसवुर 23 मार्च 1940 ईस्वी ते लाहौर में मुस्लिम लीग जे सालाना इजलास में एक करारदाद के रूप में पेश थियो ऐं जंहिंखे अॼु असां करारदाद लाहौर या करारदाद पाकिस्तान जे नाले सां सॾूं था। ऐं 23 मार्च 1940 ईस्वी ते लाहौर जे तारीख़ी इजलास में मुस्लिम लीग कायदत मोहम्मद अली जिन्ना जी क़यादत में उहा तारीख़ साज़ करारदाद मंज़ूर कई जेकर बाद में करारदाद पाकिस्तान के नाले से मशहूर थी। उन करारदाद जो मंज़िल जो वाज़े शुरू ॾिनो ऐं सिर्फ़ 7 सालनि खां पोइ पाकिस्तान वजूद में अची वियो ऐं हीअ उहा मंज़िल हुई जो वाज़े तसवुर इनामा 1930 ईस्वी में पेश कयो। करारदाद लाहौर जी बुनियाद को मज़हबी या इलाइक़ी तअस्सुब न हुयो पर बुनियादी तौर ते कायदे जो उन नतीजे ते पहुची चुको हुयो त बरे सगीर जो हिंदू साम्राज्य जेको पंहिंजे हमवतन खे बराबर हमवतन ऐं हममज़हब खे बराबर हुकूक ॾियण लाइ तयारु न आहे, उहो मुस्लमाननि खे जेके तादाद ऐं तालीम में घटि आहिनि उन्हनि खे पंहिंजा हक़ूक़ कीअं ॾींदो ऐं उन्हनि खे कहिड़ी तरह ज़िंदा रहण जो हक़ ॾींदो। तारीख़ जो तालिब इल्म जॾहिं इंडियन राइटर ऐं फिलासफर चांका गोटिया इहो तक़रीबन जी पैदाइश 286 ईस्वी में आहे ऐं इन किताब लिखियो 300 BC में जंहिं किताब जो नालो आहे अर्थशास्त्र ऐं इन किताब खे तक़रीबन 1980 में छपायो वियो। जॾहिं उहो किताब को तारीख़ इल्म तारीख़ करंदो आहे त उहो दर्ज रची ईंदो आहे त हुन पंहिंजे पेपर खे जेका तालीमात मुंतक़िल कई या उहा हुई जिनकी उहा अहिड़ी मरतबा तालीमात हुई जंहिंजे नतीजे में अॼु असां हिंदुस्तान में ऐं हिंदुस्तान जे नवाज़नि खे असां ॾिसूं था त उते कीअं क़त्ल आम मुस्लमान बदिजी रहियो आहे ऐं हुनजो आख़िरी मुज़ाहिरो भारत में ॾिसण थिए थो। जीअं त जो कि 82 साल पहिरियों अज़ीम इजलास जी यादि ॾियनि थो आखिर में मां पंहिंजो मैसेज ॾियणु चाहियां थो। पाकिस्तान हिकु जमहूरी जिदोजहद जे ज़रिए वजूद में आयो ऐं हुनजी बका सलामती ऐं यकजहती तरक़ी ऐं खुशहाली जो राज़ बि जमहूरियत मां हिकु ॿियो नारो कंदमि ऐं तव्हां ईअं चइजो, ठीकु आहे? पाकिस्तान का मतलब क्या? Thank you so much, Mohammed Aslan. In the history of Pakistan, there have been a lot of efforts put over by the leaders of Muslims. What I have concluded in my short experience that there were some of the most important events in the history of Pakistan that made the establishment of Pakistan possible. First of all, it was two-nation theory forwarded by Sir Syed Ahmad Khan that led the foundation of Pakistan, and later on, it was the establishment of All India Muslim League in 1906 by the Muslim leaders. Mostly, the effort was put over by the Sir Aga Khan, and then 23rd March 1940, the day that we are celebrating today, it was the day when it was decided that we will not go backward. We will now put our best efforts to establish a new homeland, and that would be called Pakistan, because the name is already been coined in 1933 by Chaudhry Rahmat Ali Sahab. So on 23rd March 1940, it was decided by the All India Muslim League that
those parts which are rich in the population of Muslims shall be included in the name of Pakistan. It was the decision that was taken by the All India Muslim League while speaking to the Muslim League leaders. Qaeda Muhammad Jinnah said they do not be hurried in taking this decision and think 100 times before you take this decision. Once you take it, they stick behind it. Do not go backward and take away all the plans. So it was 23rd March 1940, that is the backbone of Pakistan, that we Muslims are enjoying freedom today. For the further speech, I request Professor Qazi Sikandar Sahab to please come over the stage and shed the light on the special day. Begins with the name of Almighty Allah, who created man from the cloud and darkness, which he did out. Honorable guests, respectable principals, worthy teachers, and my dear students, Assalamualaikum. Today we are here to inform you about the remarkable historical day, 23rd March, that is also known as Pakistan Day or Pakistan Revolution. ਅਸੀਂ 23 मार्च के लिए याद रखना पर ये ज़रूरी है बीइंग ए स्टूडेंट तमाम शागिर्द ने किया मालूमात हुजण घुरिजे ऐं मां कोशिशि कंदुसि शॉर्ट टाइम में तव्हांखे हिस्टोरिक इवेंट्स ॿुधायां जेकी अॻिते हली 23 मार्च जो सबबु बणिया ये कोन हुयो त मुस्लमान थी 23 मार्च ते वञी पिया पाकिस्तान खपे उन लाइ बाक़ाइदा सदन ते मुहित हिकिड़ी कोशिशि आहे स्ट्रगल आहे ऐं साज़िशूं आहिनि जेकी मां अॼु तव्हांखे ॿुधाईंदुमि त ब्रिटिश जी हुकमरानी खां पहिरियां बरसगी इंडिया हिंदुस्तान जेको पाकिस्तान हिंदुस्तान जेको असां चऊं था इन ते मुग़लनि जी हुकमरानी हुई मुग़ल एम्परर हुया ऐं फर्स्ट मुग़ल एम्परर वाज़ बाबर जहांगीर जे टाइम में उन जो औलाद ही या पुटु बीमार थी पियो हुयो उनखे वग़ैरह थी पई हुई लोकल हकीम उन जो इलाजु नथा करे सघनि अंग्रेज उते आयल हुआ पहिरें खां ॾिठूं पयूं मुग़ल बादशाह जो असांखे इजाज़त ॾिनो असां ट्रेन कयो यादि रखो हू हिते आया हुआ इहो न चवणु असां तव्हांखे हुकमरानी कंदासीं इहा साज़िश ई हुननि जी उन्हनि जो असां वापारु करणु था चाहियूं पर मुग़ल बादशाह उनखे डिनाए कयो हुयो पर जॾहिं उन्हनि अंग्रेज़नि उन्हनि जी दवा कई इलाजु कयो बादशाह जो असांखे वापारु करणु इजाज़त पंहिंजे मुल्क सां इहो पहिरियों क़दम साज़िश जो ब्रिटिश जी तरफ़ खां हुननि ईस्ट इंडिया कंपनी जी बुनियाद जो 1615 ईस्वी हाणे यादि रखो 1615 यानी कि 200 साल अॻु उहा साज़िश कंदा रहिया लोकल माण्हुनि खे भड़काईंदा रहिया ऐं आख़िरकार आख़िरी मुग़ल बादशाह जॾहिं बहादुर शाह ज़फ़र आयो एतिरो त उनखे कमज़ोर उन्हनि करे छॾियो लोकल साज़िशुनि सां मराठनि खे भड़काइण राजपूतनि खे भड़काइण हिंदुनि खे भड़काए करे सिखनि खे भड़काए करे मुस्लमाननि जे ख़िलाफ़ बाज़ी अची पई पर उन्हनि 1857 में को आख़िरी कोशिशि जेका मुस्लमाननि ऐं हिंदुनि जी तरफ़ रखी जंग आज़ादी जी जेको वार इंडिपेंडेंस जेका फेल हुई जेका नाकाम हुई ऐं 1858 में बर्तानिया बाक़ाइदे पंहिंजी पार्लियामेंट मां लॉ पास करे इहो चई छॾियो त हाणे ईस्ट इंडिया कंपनी ख़तमु हाणे असां डायरेक्टली हुकमरान आहियूं हिंदुस्तान ऐं डिक्लेयर कयो हिंदुस्तान खे पंहिंजो हिसो ऐं पोइ इहो शइ हलंदी रही हिन में जॾहिं हू 1857 जी वार ख़तमु थी त हुननि बहादुर शाह ज़फ़र खे नेकारे थी छॾी बर्मा में उहो जा आख़िरी तमन्ना उते वेठो उते ई गुज़ारे वियो उनजे औलाद यानी शहज़ादनि खे क़तल करे छॾियो मारे छॾियो उन्हनि खे ऐं मुस्लमान ते तमामु घणो दॿरिया
हिंदू खे मुसलमान में पर मुसलमान खे जॾहिं इहा सिचुएशन सरसर मन खां ॾिठी त हुन